Kawai izlege dan sport ini senamindo kohun bagan angkamilan jala bahwa nahu jamana ke jandi में कल्यावा मगर मनस्त्री के दास मिट्टी जो वीडियो बंदर घर आ जब हम अजीम इंसान शनक व्याख्या करेंगे का मिट्टी के घर में बेवाला बोला बेदात्या उधर डोलारन जे जिंदगी में पान गमन के हवाले में हमारी दुनिया के खुशी दे जोरन में मिला उन्होंने डॉक्टर गुलाम मुस्तफा सवरी साहब हिकाये जे लोकप्रिय जे जवान में एडी मजोत जागी के वक्त है उन्हें पंहिंजी मेहनत मशक्कत करे पंहिंजी इल्म ऐं जी ज़रूरत है हिन खे इज़त ऐं अज़मत हासिल आहे ऐं मुक़दस वालिदैन जे दुआउनि जो वॾो असर आहे जो डॉक्टर साहब पंहिंजी कामयाबी माणे घर को पंहिंजे घर ऐं कबीले जो फ़ख्र बणियो आहे पर पाण सॼी दुनिया सिंध जी दुनिया में ॿारहं अदब जो आफ़ताब थी उभरियो आहे डॉक्टर गुलाम मुस्तफा सवरी साहब नंढे हूंदे खां वठी सुलझो ऐं सचा नेक ऐं ज़ाहिर हूंदो हो वॾनि लाइ अदब नंढनि सां मोहबत संदसि पैसनि इख़लाक़ रही आहे नेक सालनि ऐं सुठनि माण्हुनि जी सोबत ऐं मोहबत नंढे हूंदे खां रही अथसि जंहिंजे रस कढियल रहणनि ऐं बरकतनि भरियल नज़रुनि खे हर दिलि अज़ीज़ करे छॾियो आहे सिंधी ॿोलीअ में ॿारहं अदब जे सड़ियल ऐं सुकल अदब में ताज़गी ऐं चुप आणण लाइ संदसि ॿारहं अदब जे शाहकार रिसाले गुलफुल ते लिखियल PhD जो मकालो संदसि सॻड़ हवाला मौजूद आहे सोलंकी साहब जा ॿारहं अदब ते लिखियल किताब काफ़ी आहिनि पर अॼु असांजो मौज़ू आहे संदसि वरितल इंटरव्यूज़ ते मुश्तमिल किताब ॿारनि सां ॻाल्हियूं डॉक्टर गुलाम मुस्तफा सवरी साहब पंहिंजे स्टूडेंट लाइफ खां वठी मुख़्तलिफ़ राइटरनि खां इंटरव्यूज़ वठंदो रहियो आहे ऐं ॿारनि सां ॻाल्हियूं किताब बि उन्हनि इंटरव्यूज़ जी हिकु कड़ी आहे ये किताब सिंध जे आला मयारी इदारे पोपट पब्लिकेशन पारां 2019 में शाया कयल किताब में 7 शाइरनि अदीबनि जा इंटरव्यू ॾिनल आहिनि जिनमें इमदाद हुसैन निसार बज़मी मुमताज़ मिर्ज़ा अब्दुल कादिर जुनेजो अली अहमद बिरोही प्रोफेसर अब्दुल रहमान जटोई ऐं अशरफ जमा पीर चंदानी शामिल आहिनि असां पंहिंजे ॿारनि खे कंहिं आलिम अदीब ऐं शाइर सां मुलाक़ात कराईंदा आहियूं त जीअं उहे ॿार उन अदीबनि ऐं शाइरनि जे मुलाक़ात खां मुतासिर थी करे वधीक महिनत इल्म सां चाह वठंदा आहिनि बिल्कुलु ईअं ई सोलंकी साहब जो किताब ॿारनि सां ॻाल्हियूं ॿारनि जे लाइ हिकु ई वक़्तु 7 अदीबनि ऐं शाइरनि सां मुलाक़ात जो ज़रियो आहे जंहिं मां न सिर्फ़ु हिकु ई वक़्तु पर हर वक़्तु पढ़ी ऐं लाभ कराए सघनि था इंटरव्यू जूं ॻाल्हियूं न सिर्फ़ु अॼु जे दौर जे लाइ कराइणियूं आहिनि बल्कि हर दौर लाइ विखर सो विहाए जो पयल पुराणनि खे जे विस्तार बढ़ियल आहिनि जिन में ॿारनि जे इल्मी अख़लाक़ी ऐं अदबी क़दुरु पैदा करण जी सलाहियत जो सामान मौजूदु आहे बिल्कुलु ॿार इंसानी समाज जा अज़ीम सरमाया आहिनि जंहिंसां न रुॻो इंसानी समाज जी सूंह पिंजल आहे पर ॿार में इंसानी तरक़ी जा सॻारा मज़ार मौजूदु आहिनि ऐं ॿार जी सही तरबियत उन्हनि जे अंदरि में मौजूदु मज़हरनि खे जनम ॾिए थी ऐं असांजे ॿारनि जे गैर निसाबी सरगर्मियुनि खे नज़रअंदाज़ कंदासीं त ॿार जी असुलु शख़्सियत जोड़ण वारा मराला हथनि मां हलिया वेंदा उन करे असांखे इंसाफ़ सां गॾु गैर निसाबी सरगर्मियुनि जो माहौल जोड़णो पवंदो चयो वेंदो आहे त ॿार जो ज़हन आदि मिटीअ जो हूंदो आहे जेको चाहियो उहो तव्हां चिटे सघो था ऐं ज़रूरत मन ॻाल्हि आहे त असांखे पंहिंजी पीढ़ मज़बूत करियूं यानी पंहिंजो नंढो नसुल बाशूर बणायूं ऐं असांजे नसुल जो बाशूर मुआशिरो तॾहिं ई निकिरी सघे थो जॾहिं असां निसाबी तइलीम सां गॾु गैर निसाबी सरगर्मियुनि जो साथ ॾींदासीं हिन किताब में ॿुधायल ॻाल्हियूं तरीक़ा ऐं तजुर्बा न सिर्फ़ु इंटरव्यूज़ जूं ॻाल्हियूं आहिनि पर इहे असांजे साम्हूं 7 ज़िंदगियूं आहिनि जेके सिंध जा ॿार हिन 7 खे लीरे खे इल्मी ऐं अमली दुनिया में खणी सफ़र कंदा संदसि ज़िंदगी रोशन बणी वेंदी इंटरव्यू वठणु त संदसि ॾियणु त उहे ॻाल्हियूं ॿिनि ॼणनि जे विच में फोकस हूंदियूं आहिनि ऐं जॾहिं उहे ॿिनि ॼणनि जे विच वारियूं ॻाल्हियूं आवाम जे आदत थींदियूं आहिनि ऐं पोइ ख़बर पवंदी आहे इंटरव्यू वठण ऐं ॾियण वारे जे फ़िक्र ऐं करण जी उन ई रीति हिन इंटरव्यूज़ में डॉक्टर गुलाम मुस्तफा सवरी साहब जे सवालनि जी ख़ूबसूरती खूबी आहे जंहिं सोहन दौरनि खे जनम ॾिनो आहे हाणे हिकिड़ो मां सवाल पेश कंदुसि अहिड़े सवाल जो जाइज़ो वठंदा जेको असांजे दिलि जे कुंड में ज़रूरु मौजूदु हूंदो आहे ऐं उहो पंहिंजे ज़िंदगीअ जो को आनंदसंदड़ वाक़ियो अक्सर करे असांजा शरारती ॿार पाण खे इल्मी अमली दुनिया में पोइ पियल महसूसु कंदा आहिनि उनजो कारण असांजा उस्ताद ऐं वालिदैन आहिनि
जेके नंढनि ॿारनि खे शरारतुनि जा ताना ॾेई उन्हनि लाइ लफ़्ज़ तकैया कलाम बणाए छॾींदा आहिनि, जंहिंजे नतीजे में उहे ॿार मायूसीअ जा ई सहारा वठंदा आहिनि। पर हिन इंटरव्यूज़ में अहिड़ियूं शरारती ॻाल्हियूं असांजे उन्हनि उस्तादनि ऐं वालिदेन लाइ दर्स आहिनि त नंढनि शरारती ॿारनि लाइ सोर्स ऑफ इंफॉर्मेशन जो ज़रियो आहे। अहिड़ी मिसाल बज़मी पंहिंजी शरारत बयानु कंदे चए थो त असांजो उस्तादु निंड कंदो हो, हिकु भेरे खे तकड़ वञिणो हो, चयाईं त टाइम थिए त मूंखे उथारियो। मां उस्ताद मां जान छॾाइण लाइ वाच खे मुनो कलाक खनि अॻिते करे छॾियो। उस्ताद खे उथारियो ऐं खेसि रेलवे स्टेशन ॾांहुं उमाणे छॾियो। सूमर ॾींहुं स्कूल खुलण ते मुंहिंजी शरारत ज़ाहिर थी ऐं मूंखे लपाटूं खाइणियूं पयूं। हाणे डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जा सभु ॿारनि जा लिखियल किताब सुठा आहिनि, पर इहे किताब ॿारनि सां ॻाल्हियूं असां लाइ ऐं असांजे नए नसुल लाइ सोन रोशन तोहफ़ो आहे, जंहिंजी रोशनी में ॿार कामयाबी जा क़दुरु सुञाणे सघनि था ऐं विञायल मार्ग वरी माणे सघनि था। फ़िलहाल मां हिन किताब ते एतिरो ई लिखियो आहे जेतिरो मां हिन किताब खे नंढो ॿार थी पढ़ियो आहे।